बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ जे प्रोग्राम व्यूज़ टाइम में अव्हांखे भलीकार चऊं था। अवां यहाँ महताब अली नूर नाज़रीन सिंध जे निगरान सेटअप में शामिल निगरान जेके सूबाई घरू वज़ीर आहिनि ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ साहब उन्हनि ऐं कानून बाबति जेके सूबाई वज़ीर आहिनि निगरान उमर सुमरू साहब उन्हनि वटि इंसानी हक़नि वारो खातो बि आहे, उनजो कलमदान बि आहे। इन्हनि कराची में जाम प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। इन प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मूंखे यादि हूंदो राणीपुर में मासूम निंगरी फातिमा सां जेको कुझु थियो इन मामले ते काफ़ी तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। उन खां पोइ वरी इनखे लिंक कयो आहे चाइल्ड लेबर सां, जबरी पोरियो जेको ॿारनि खां वरितो वेंदो आहे, औरतुनि खां वरितो वेंदो आहे। निगरान सूबाई वज़ीरनि जो चवणो हो त ख़ासि तौर ते जेके चाइल्ड लेबर वारा वाक़िया पेश अचनि था या औरतुनि जो इस्तेहसाल थिए पियो, उन्हनि खे जिन्सी हिरासत कयो पियो वञे, मासूम ॿारनि खे गैरेजिस में वर्कशॉप्स में जबरी पोरे जे नाले ते जहिड़ी रीति ज़्यादती जो निशानो बणाए पियो वञे, जेके वाक़िया पेश अचनि था इन्हनि जी रोकथाम जे लाइ असां कार्रवायूं कंदासीं, कानून सख़्तु कंदासीं। ऐं सभ खां वॾो ऐलान जेको साम्हूं आयो उहो इहो चयो वियो त अहिड़े क़िस्म जे मामलनि खे रोकण जे लाइ सिंध जी समूरिन दरगाहुनि में सर्च ऑपरेशन कंदासीं। हाणे दरगाहूं केतिरियूं ई आहिनि सिंध में न, उन्हनि दरगाहुनि में सर्च ऑपरेशन जे लाइ वॾो हिकिड़ो मुनज़म प्लान सिंध हुकूमत खे खपे, निगरान सेटअप जेको बि आहे। ख़ैर इहा ॻाल्हि ॿोल करण खां पोइ हिननि चयो त फातिमा फरड़ो मासूम निंगरीअ वारो केस जेको आहे उहो हाई प्रोफाइल केस आहे, इन जो समाज ते तमामु घणो असरु पइजी रहियो आहे, तंहिंजे करे इनखे संजीदगीअ सां ॾिसूं पिया। दहशतगर्दी जा कलम में शामिलु कया आहिनि। जवाबदार जेको आहे असद शाह उहो जांच में सहकार न पियो करे, संदसि ज़ाल बि मफ़रूर आहे, पर असां जांच जो दाइरो बि वधायूं पिया। नई JIT बि क़ाइमु कई आहे। असद शाह खे कराची मुंतक़िल कयो वेंदो। ॿारनि जे जबरी पोरे ते को बि समझौतो न कयो वेंदो। ऐं इहो बि इंकिशाफ़ कयो वियो त इन राणीपुर जी पीराणी हवेलीअ मां न रुॻो फातिमा फरड़ो सां जंहिंसां इहो वाक़ियो पेश आयो, मासूम निंगरी जहिड़ी रीति क़तलु थी, उन हवेलीअ मां वधीक 7 मासूम ॿारनि खे बि बाज़ाब करायो वियो ऐं 3 औरतूं उन्हनि खे बि बाज़ाब करायो वियो आहे। इन्हनि जा वरी धार केसिस दाख़िल कया वेंदा। हाणे जबरी पोरियो बेसिकली असांजे मुल्क में थिए छो पियो, इन जा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि? ज़ाहिरी ॻाल्हि आहे गुरबत आहे, अण बराबरी आहे, समाजी बुनियादी सबब त इहे ई आहिनि। पर पाकिस्तान जेको आहे दुनिया जे 197 मुल्कनि मां उन्हनि 10 मुल्कनि में शामिलु आहे जिते ॿारनि सां जबरी पोरे जे नाले ते ज़ुल्म ऐं तशदुद कयो वेंदो आहे, औरतुनि जो इस्तेहसाल कयो वेंदो आहे, औरतुनि सां जिन्सी ज़्यादती जा वाक़िया बि इन जबरी पोरे जे मद में अचनि था पिया। इन अहम मामले ते ई ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेके पैनलिस्ट आहिनि उन्हनि जो तारीफ़ अवां सां करायूं था ऐं पोइ वरी ॿिया पॉइंट्स बि अवां सां डिस्कस कयूं था। सीनियर तजिया निगार आहिनि अॻूणा सिफ़ारतकार डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब असांखे जॉइन कयो आहे। नसीर मेमर साहब, डॉक्टर यूब शेख साहब ऐं प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब असां सां गॾु आहिनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सो मच सर, अव्हांखे वेलकम चऊं पिया। यूनिसेफ जेको आहे घरेलू कमनि जो इदारो आहे, यूनाइटेड नेशंस चिल्ड्रन फंड्स जे हवाले सां पाकिस्तान उनजो बि मेंबर आहे। यूनिसेफ ॿारनि जे बुनियादी हक़नि खे तहफ़ुज़ फराहम करे थो, उन्हनि जे लाइ कमु करे थो। उन जा मेंबर हुअण जे बावजूदि बि पाकिस्तान में मासूम ॿारनि जो इस्तेहसाल ऐं अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश अचनि पिया। कानून जेको आहे उहो मौजूदु बि आहे जबरी पोरे जे हवाले सां, ऐं 14 सालनि खां घटि उमिरि जे ॿारनि खां जबरी पोरियो वठी नथो सघिजे ऐं उन्हनि एम्प्लॉयर ख़िलाफ़ु कार्रवाई जो कानून बि मौजूदु आहे। उन जे बावजूदि बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया सर, अव्हांजो कमेंट? कानून त असांजे मुल्क में इहे बेबहा कानून आहिनि। कानून त एतिरा आहिनि त असां ॻणे बि नथा सघूं। इन मामले में बि एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन एक्ट 1991 इन बिल्कुलु क्लियर ॾिनल आहे त इन एक्ट में मिनिमम एज उहो बि कंडीशन सां 14 साल आहे। उन खां बाद सिंध प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन एक्ट 217 बि इन में आहे। इन में इंटरनेशनल लॉ खोड़ सारा आहिनि, जंहिंमें ILO कन्वेंशन आहे 138 उहो बि इन में आहे। उन खां अलावा यूनाइटेड नेशंस जा कानून बि इन में आहिनि। इन में हेग कन्वेंशन 1996 जो बि मौजूदु आहे। इन में कस्टमरी लॉज बि मौजूदु। त लॉज ते असां वटि असां ॻणे बि था सघूं, एतिरा लॉज आहिनि, पर सुवाल इहो पैदा थिए थो पियो त इन जी इम्प्लीमेंटेशन असांजे मुल्क में जे लॉज जी इम्प्लीमेंट हुजे त अॼु इहो मुल्क गुल गुलज़ार थी वञे, इहो मुल्क अहिड़ो थी वञे त ग़रीब बि ख़ुशि ऐं इन में साहूकार बि ख़ुशि, सभु ख़ुशि हुजनि। हा, त इन जी कानून जी त ॻाल्हि छॾे था ॾियूं फ़िलहालु जी। हा, ईअं हिकिड़ो वेव ईंदी आहे, हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस थींदी आहे, उन खां बाद हिकिड़ो जोश जज़्बो वधंदो आहे, 10, 15, 20, 50 माण्हू ॿधी
वरी पोइ मामिलो थप थी पवंदी आहे। थधो थी ॻाल्हि इहा आहे त इन जा जेके रूट काज़ेस आहिनि, इन जा असुल असबाब जेके आहिनि, सबब जेके आहिनि, उहे ॻोल्हणा पवंदा न। हिकिड़ी साइड ते माण्हू बुख था मरनि, माण्हुनि जी इकोनॉमी जे बजट ठाहिण लाइ उहे पंहिंजी ॿारनि खे वधीक था ॼणनि, त ही ॿार वधीक थींदा त जीअं 65 साल जा थींदा त टको पैसो कमाए असांखे आणे ॾींदा, 10 सालनि जा थींदा त अञा वधीक पैसा अची वेंदा, 15-12 सालनि जा हूंदा त थोरो अञा वधीक कमाई करे ईंदा। त ॻाल्हि फ़क़ति इहा आहे त स्टेट जी जेका प्लैनिंग आहे उहा इन में ज़रूरी आहे। यूनिसेफ ठीकु आहे, यूनिसेफ ते आहे चिल्ड्रन जी फलाह बहबूद ऐं प्रोटेक्शन लाइ। असां वटि SDG जो बि इन में आहे। असां SDG पार्लियामेंट में पास करे चुकिया आहियूं असां पंहिंजो इन में त सस्टेनेबल डेवलपमेंट गोल में असांजो उनजो बाक़ाइदे 7 नंबर आहे शायदि, त उन में असांखे फोर्स लेबर ते कंट्रोल करिणो आहे। पर ही सभु शयूं त असां नथा करे सघूं न। ऐं इन मामले में छा असां जेके 6 ॿार आहिनि जंहिं घर में ऐं उते बुख था मरनि, हू उहे ॿार वेंदा वञी पिनंदा या किथे नौकिरी कंदा वञी कंहिंजे घर में 65 हज़ार में 4-5 हज़ार में, उहे पैसा आणे ॾींदा, उन में कमानी बि मिली वेंदी उन्हनि खे। त असांखे रूट काज़ ॾिसणो आहे। असांखे ॾिसणो इहो आहे त असांजो बिल्कुलु पीठियल तबिको, ग़रीब तबिको जेको आहे उहो इन मामले में उन खे कहिड़ो रिलीफ ॾेई था सघूं। असां ते शहरनि में ॾिसूं था पिया न, शहरनि में त पोइ बि कोई थोरी घणी माण्हू मज़ूरी करे थो अचे, उनजा माउ पीउ बि करे था अचनि। बहाड़ी में त माउ पीउ खे बि रोज़गार नाहे, ॿारनि खे बि नाहे, त ज़ाहिर आहे उहो घरनि में छॾींदा, रोड रस्तनि ते छॾींदा त वञी पिने अचो तव्हां, पोइ पिनी ईंदा, पोइ ॿार उन्हनि खे खाराईंदा। त रहियो सुवालु इहो त रूट काज़ेस असांजा इहे आहिनि त असांखे यादि आहे ॿाहिरि जे उन में ॾहाके में त हुते खीर बि स्कूलनि में ॾींदा हुआ ॿारनि खे, ॿियूं रिलीफूं बि ॾींदा हुआ, केॾी महिल मानी, पर उहे फंडेड हूंदा। केॾी महिल यूनिसेफ खे, केॾी महिल USAID, केॾी महिल पाकिस्तान उन में पैसा मिलाईंदी। उहे सभु मामला छुटा, पढ़ाई जो मयार ख़तमु, ज़ीरो। ऐं उन खां अलावा जेके न्यूट्रिशन जो मामिलो हुयो, जंहिं ज़माने में असां वटि स्टंटेड के जेके जंहिंजो दिमाग़ पूरो न वधंदो आहे, वजूद पूरो न वधंदो आहे, स्टंटेड जेके ॿार आहिनि, उहे माशरे लाइ त पोइ उन्हनि जी अफ़ादियत न रहंदी आहे अहिड़ी। त उन ज़माने में न हूंदा हुआ, 60 जे ॾहाके में, 70 जे ॾहाके में न हूंदा हुआ। हाणे सिंध में कोई 44-45% उहे ॿार आहिनि जिन्हनि जो दिमाग़ ऐं वजूद पूरो न वधियो आहे। सॼी ज़िंदगी उहे ॿिया माण्हू तगारी पूरी फुल खणंदा, त ही माण्हू जेके स्टंटेड आहिनि इहे तगारी अधु बि न वज़न में न खणी सघंदा, छो जो उन्हनि जो वजूद ऐं दिमाग़ पूरो न्यूट्रिशन न हुअण जे करे, माना मानी न हुअण जे करे, खाधो न हुअण जे करे उनजो वजूद पूरो न उहो थियो आहे, मज़बूत न थियो आहे। त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त ही सभु रूट काज़ेस आहिनि। इन्हनि रूट काज़ेस खे एड्रेस करणु ज़रूरी आहे। इम्प्लीमेंटेशन ऑफ लॉ, माण्हू बुख मरंदो त हू वञी इन जी लॉ खे उहो चवंदो ठीकु आहे जेल विझो त मानी त मिलंदी न घटि में घटि। त इन जे करे इहो इन्हनि खे लॉन्ग टर्म इन जी प्लानिंग जी ज़रूरत आहे। ऐं शॉर्ट टर्म में अवेयरनेस भले आणनि, उन्हनि खे जेके यूनियन काउंसिल लेवल ते प्रोग्राम ठाहिनि त कीअं इन्हनि खे हिकिड़े पहर जी मानी ॾेई था सघूं। जे उहो न थींदो ऐं उन लाइ पैसा तव्हां वटि न आहिनि, पैसा तव्हां उगाइण नथा चाहियो, जेके साहूकार ऐं अशराफ़ी आहे तव्हां उन्हनि खां टैक्स नथा वठणु चाहियो, तव्हांजी बाक़ी इकोनॉमी जी सिचुएशन असां कल्ह बहितरीन तरीक़े सां डिस्कस कईसीं। अॼु बि मातम लॻो पियो आहे सॼे मुल्क में। त ही इकोनॉमी जिथे इहा सिचुएशन आहे, उन में तव्हां लॉ कहिड़ी इम्प्लीमेंट कंदव, उन में त तव्हां माण्हुनि खे जेका स्ट्रीट क्राइम वधी आहे, जेको ॾोह थो वधे, जेको माण्हू हाणे मजबूर थियो आहे ॾोह करण ते, जेको ॾोह जो सोचंदो न हो कंहिं ज़माने में, जंहिंजे घर में दवाऊं न आहिनि, जंहिं घर में मानी न आहे, उहे हिते ॾोह करणु निकिता आहिनि। त ॿारनि खे कीअं रोकंदा त तव्हां
पोरियो न करे अचो। तव्हां जेको आहे वॾेरनि जे घरनि में ऐं जेके पीरनि जे घरनि में या कराची में सॼी डिफेंस में वञी बाड़ा रखी वेठा आहिनि, सॼी डिफेंस में उहे नौकिरी था कराइनि, उन्हनि खे 5,000 4,000 ॾियनि था पिया महीने जो। त हीअ सभु एक्सप्लॉइटेशन जेका आहे उन ते भले डंडो खणनि, इन में को हर्ज न आहे, डंडो खणनि, पर उन सां गॾोगॾु को अवेयरनेस आणनि, उन्हनि सां गॾोगॾु को पैसा उगाड़नि जेके अशराफ़ी आहे, ऐं उन पैसा उगाड़े इन्हनि खे कुझु रिलीफ ॾियनि। जी बिल्कुलु ठीकु सर, तजवीज़ूं बि मुंहिंजूं बिल्कुलु ठीकु आहिनि त उन्हनि खे रिलीफ ॾियणु खपे। नसीर मेमन साहब, अवां ॿुधो पिया सर? ठीकु। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, जीअं अवां कुझु इंटरनेशनल लॉज़ जो बि ज़िक्र कयो, इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइज़ेशन जेके आहिनि पाकिस्तान उन्हनि जो बि मेंबर आहे, ऐं जॾहिं खां यूनिसेफ वजूद में आयो तॾहिं खां वठी पाकिस्तान यूनिसेफ जो बि मेंबर आहे, ऐं पाकिस्तान में यूनिसेफ जा जेके रिप्रेज़ेंटेटिव आहिनि आदिल साहब, उहे कम बि कनि पिया। उनजे बावजूद बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया वधनि पिया। इन खां अलावा वरी कुझु तंज़ीमूं आहिनि ॿारनि जे राइट्स जे लाइ कमु कंदड़, पर बुनियादी तौर ते सबब जेके ॿुधाए पिया वञनि त गुरबत आहे, समाजी अण बराबरी आहे, उजरत जेका आहे उहा पूरी नथी मिले, तंहिंजे करे ॿारड़ा जेके आहिनि उहे जबरी पोरियो करण ते मजबूर थियनि पिया, ऐं वरी बेसिकली बुनियादी तालीम बि ॿारनि खे न पई मिले पेरेंट्स पारां। इन जे हवाले सां बि जागृता मुहिम ऐं वॾे पैमाने ते मुहिम शुरू करण जी ज़रूरत आहे। जी बराबरि, न सिर्फ़ु मुहिम करण जी ज़रूरत आहे, पर असांखे ॾिसणो त इहो आहे न, असां केसीं ताईं इंतज़ारु कंदासूं। हींअर तव्हांखे मां आंग फुर ॾिना त 44-45% जेके आहिनि ॿारनि जो वजूद ई पूरो तयारु नथो थिए त हिकिड़ो सही इंसान थी, हिकिड़ो सही उनजो वजूद थिए त जेको पंहिंजे माशरे लाइ बि फ़ाइदेमंद रहे ऐं पंहिंजे फैमिली लाइ बि, त उहो ई नथा करे सघूं। त असां ॿियनि मां रहियो सुवाल त असां सिग्नेटरी आहियूं, असां बिल्कुलु सिग्नेटरी आहियूं, असां मुआहिदे जा हिसा आहियूं शुरू खां वठी आहियूं, यूनिसेफ जा बि असां, छो जो यूनिसेफ ज़ैली इदारो आहे हिकिड़ो यूनाइटेड नेशंस जो, असां उन जा मेंबर आहियूं। मेंबर कंट्री जे तहत असां ते ऑब्लिगेशन आहे त जेके प्रोपोज़ल अचनि था, यूनिसेफ जेके बि प्रोपोज़ल ॾिए थी पई उहे उन्हनि कानूननि जे तहत ॾिए थी पई जेकी हींअर मां तव्हांखे ॻणाया, ऐं उन जी तफ़सील बि मां तव्हांजे आॾो पेश करे थो छॾियां त यूनाइटेड नेशन कन्वेंशन आहे ऑन दी राइट ऑफ द चाइल्ड, उहो उन में 89 में इहो थियल आहे। असां उनजी सिग्नेटरी आहियूं, असां उन जा मेंबर आहियूं, ऐं सस्टेनेबल गोल असांजी पार्लियामेंट पास कयो आहे। उन में 8.7 जेको आहे 8 उन जो जेको आहे 8 नंबर उन जो 7 जुज़ आहे, उन में SDG उन जे तहत बि असां पाबंद आहियूं। असां पंहिंजे कानून खे इम्प्लीमेंट करण लाइ पाबंद आहियूं। असां आर्टिकल 38 कॉन्स्टिट्यूशन जो जेको मुख्य आर्टिकल आहे उन जे तहत असां पाबंद आहियूं त असां इन्हनि जो को वेलफेयर कयूं, इन्हनि जो को असां रस्तो कढूं, पर असां विलिंग न आहियूं। रहियो सुवाल त इन जो हाणे असुरु छा थो थी सघे, हीअ त असां लोकल यानी पाकिस्तान लेवल जी ॻाल्हि था कयूं न, इंटरनेशनल लेवल ते तव्हांखे यूरोपियन यूनियन जी GST+ जो जेको स्टेटस ॾिनो आहे उन में कंडीशन आहे, ऐं उन्हनि कल्ह लास्ट ईयर बि वार्न कयो आहे पाकिस्तान खे त चाइल्ड लेबर जो मामिलो तव्हां एड्रेस कयो, न त असां इहा सहूलियत तव्हां खां विड्रा करे वठंदासीं। बांग्लादेश ते कुझु अरसे लाइ पाबंदी थी त चाइल्ड लेबर उन्हनि खे ख़तमु करिणो पियो पूरो, त उन्हनि खां को उन्हनि जो माल न पियो वठे। माना जेके वॾा वॾा चेन्स आहिनि अमेरिका में, UK में, ॿियनि मुल्कनि में, उन्हनि खे पाबंदी आहे उन्हनि मुल्कनि जे तरफ़ां त जिथे चाइल्ड लेबर जी शिकायत अचे तव्हां उतां उन्हनि जो इम्पोर्ट न कयो माल। त तव्हां ॾिसो त इन में असांखे मुल्की लेवल ते असां उअं ई बिल्कुलु ई मुसीबत में फाथा आहियूं। 25 बिलियन जी बि असांजी एक्सपोर्ट न रही आहे, इम्पोर्ट 70 बिलियन जी असांजी आहे। त चाइल्ड लेबर वारी जेकी असां ख़बरूं हाणे डिस्कस था कयूं, जेके उर्दू चैनल ते बि कयूं था पिया, इहे सफ़ीर इन जो ट्रांसक्रिप्ट तयारु कंदा आहिनि, माना इन जे बारे में लिखी पंहिंजे मुल्कनि खे मोकिलींदा आहिनि त सफ़ीर अॻूणो सफ़ीर जमील फलाणी शइ पियो ॻाल्हाए, ऐं उन में ही डिस्कशन अख़बार में फलाणी शइ आई आहे, ऐं चाइल्ड लेबर जो मामिलो हिते वायोलेशन थिए थी पई इंटरनेशनल लॉ जी पाकिस्तान में, त उन्हनि जा मुल्क उहे उते पोइ सोचंदा पाबंदी लॻाइण ते। इन जो तमामु हिकिड़ो वॾे कैनवस ते तव्हां ॾिसो त इन जो असरु ख़तरनाक असरु मुल्क ते बि पवंदो आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अॼु जेको ब्रिगेडियर हारिस नवाज़ साहब ऐं उमर सुमरू सां प्रेस कॉन्फ्रेंस कई, हुननि जो इहो चवणु त फातिमा नींगरीअ वारे केस में जेको मुख्य जवाबदार आहे असद शाह, उहो जांच में सहकार न पियो करे, मोबाइल फ़ोन जो पिन कोड बि न पियो ॾिए। हाणे जेका इंतिज़ामिया पिन कोड नथी वठी सघे, उहा वरी
सॼी सिंध में दरगाहनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन दरगाहुनि जो कीअं करे सघंदी, इहो हिकिड़ो वॾो टास्क हूंदो गवर्नमेंट जे लाइ, मुमकिन आहे सर ईअं? न मुमकिन त जीअं ॿियूं शयूं मुमकिन न आहिनि, उहो इहे बि मुमकिन, छो जो इम्प्लीमेंटिंग इदारा असांजा जेके आहिनि न उहे तमामु उन्हनि खे हिकिड़ो माफ़िया ठही वई आहे हर लेवल ते, हर थाणे लेवल ते तव्हां ॾिसो त उतां जा जेके बासर माण्हू आहिनि, उतां जा जेके ज़ोराइता माण्हू आहिनि, उहे उन्हनि जो एतिरो असुरु आहे त कांस्टेबल खां वठी SHO ताईं ऐं SHO खां वठी SSP ताईं, छो जो पोस्टिंग ट्रांसफर पाण था कराइनि, भर्तियूं उन्हनि पाण कयूं आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त लिस्ट अची वेंदी हुई, मूंखे हिकिड़े IG नालो खणणु ठीकु न आहे, वीचारो रिटायर थी वियो आहे, मूंखे गाऊं पियो करे त जमील साहिबु मां IG आहियां, हिकिड़ो कांस्टेबल भर्ती नथो करे सघां, मूं वटि लिस्टूं थी अची वञनि, त हू लिस्टूं केरु ॾींदो हो? इहे ई ज़ोराइता माण्हू ॾींदा हुआ। त इम्प्लीमेंट ब्रिगेडियर हारिस साहिबु चवे थो पियो, बिल्कुलु सही थो चवे, करणु खपे, पर इम्प्लीमेंट करण वारा जेके उते वेठा आहिनि उहे इम्प्लीमेंट कीअं कंदा? उहे त घर जा भाती आहिनि उन्हनि जा, उन्हनि खे रहणो न आहे उते, उन शहर जा आहिनि, उन ज़िले जा आहिनि, उन्हनि जे भर्ती बि उन्हनि कराए ॾिनो आहे उन्हनि खे। त इन करे असां इन जेसीं ताईं फॉल्ट लाइन खे एड्रेस न कंदासूं, या माफ़िया टाइप इदारा जेके असां इदारनि में माफ़िया ठाहे छॾी आहे, जेके लिंक थी विया आहिनि सियासतदाननि सां ऐं ज़ोराइतनि माण्हुनि सां, जेसीं ताईं उन मामले खे असां, छो न थींदो 60 जे ॾहाके में, 70 जे ॾहाके में, 80 जे ॾहाके में, ईअं छो न थींदो? छो जे इहे शयूं न हुयूं हुन वक़्तु, हाणे इहे शयूं थी वियूं, त हाणे इहे थाणो बि घर जो थियो, थाणो बि बासर माण्हुनि जो थियो, DSP बि बासर माण्हुनि जो थियो, त इम्प्लीमेंट केरु कराईंदो? त इन करे चवणु सवलो आहे, इम्प्लीमेंट कराइणु तमामु ॾुखियो थी पवंदो। जी ठीकु, डॉक्टर जमील मखान साहब, थैंक यू सो मच सर। नसीम अहमद साहब, वेलकम चओ पिया अव्हांखे, ॿुधो पिया सर अव्हां? नसीर साहब, आवाज़ अचे पियो अव्हां ताईं? जी अचे पियो। नसीर साहब, ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ साहब घर वज़ीर जेके आहिनि सिंध जा, ऐं उमर सुमरू साहब कानून ऐं इंसानी हक़नि वारे खाते जा वज़ीर, उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे कराची में। अहम ऐलान इहो कयो वियो आहे त जबरी पोरियो जेको ॿारनि जो आहे ऐं औरतुनि जो इस्तेहसाल, उनखे रोकण जे लाइ सिंध जूं समूरियूं जेके दरगाहूं आहिनि उन्हनि में सर्च ऑपरेशन कयो वेंदो, छाकाणि त राणीपुर में हवेलीअ मां फातिमा वारे केस खां पोइ 7 वधीक ॿारड़ा ऐं 3 औरतूं बाज़ियाब थियूं आहिनि, उन्हनि जा बि केसिस दाख़िल थींदा। इन मामले खे कीअं पिया ॾिसो सर अव्हां? मैडम, जेकर इहो सर्च ऑपरेशन सिर्फ़ु औरतुनि ऐं मर्दनि जे ॿारनि जे जबरी पोरे ऐं इन ते थियणो आहे त बिल्कुलु थियणु घुरिजे, पर पोइ हुनखे सिर्फ़ु हवेलियुनि ताईं महदूद न रहणु घुरिजे। हवेलियुनि में त इहो सभु कुझु थिए थो, पर DH ऐं क्लिफ्टन जे बंगलनि में बि थिए थो, सॼे मुल्क में थिए थो। बदकिस्मती सां ॿार ऐं औरतूं समाज जो हिकिड़ो सॉफ्ट टारगेट थियल आहिनि, जेके ॾाढा मुड़ुस आहिनि, पंहिंजो सॉफ्ट टारगेट आहिनि। ही त मुलाज़िमनि जे मामले ते आहे, पर अदरवाइज़ ख़ुदि घरनि में ॿारनि ऐं औरतुनि सां हूअं कड़ो वर्ताव थो थिए। हलो, इहो त हिकिड़ो समाजी मामिलो आहे जंहिंखे शायदि हुकूमत कुझु न करे सघे। चाइल्ड लेबर जी ॻाल्हि थिए थी, चाइल्ड लेबर थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ में सभिनी में हिकिड़ो वॾो इशू आहे जेको हुकूमतूं नथियूं पियूं मैनेज करे सघनि। जिते तव्हां वटि 25 करोड़ आबादी मां 10 करोड़ माण्हू पॉवर्टी लाइन खां घटि हूंदा, तव्हांजे आबादीअ जे वाध जी शरह हूंदी 250 करोड़ खां मथे, रुॻो ऑफिशियल, अनऑफिशियल त ख़बर कान्हे। त पोइ इन सूरत हाल में इकानमी तव्हांजी पट ते पई हूंदी, त पोइ चाइल्ड लेबर खे तव्हां रोके न सघंदो। प्रैक्टिकल कोन्हे को, माना ऐलान थी सघनि था, कानून ठही सघनि था। चाइल्ड मैरिजिस आहिनि, कानून ठहिया पिया आहिनि, फोर्स कन्वर्जन, फलाणा इशू, कानून इलाही मिली वेंदा, उन ते इम्प्लीमेंटेशन ॾुखी आहे। इहा प्रेस कॉन्फ्रेंस खां पहिरियों न आहे थी, हर हुकूमत जा हर वज़ीर कंदो आहे। सो इंटेंशन त चङो आहे, पर उनखे प्रैक्टिकली कंदा कीअं, मुंहिंजो न आहे ख़्याल त उनजे बारे में का क्लियर डायरेक्शन का मौजूदु आहे। बाक़ी हवेलियुनि में बिल्कुलु जांच करणु घुरिजे। ॿियनि बि बासर माण्हुनि जे घरनि में, तव्हां इस्लामाबाद में ॾिठो त जज साहिब जे घर में छा पियो थियो। बिल्कुलु तमामु मोतबर माण्हुनि जे घरनि में इहो सभु कुझु थिए थो, मासूम ॿारनि सां, औरतुनि सां। इहो हिकिड़ो शदीद नाहक आहे। इन में समाजी अवेयरनेस बि खपे। माण्हुनि जे अखियुनि ते जेका अक़ीदे जी अंधी पटी चढ़ियल आहे उहा बि लाहिणु घुरिजे। इंतिज़ामी कदम बि खणणु घुरिजनि, अवेयरनेस बि करणु घुरिजे। हिकिड़ी वॾी स्ट्रगल आहे जेका जारी रहंदी, इहा हिकु हदि वाक़े सां ख़तमु न थींदी। बिल्कुलु सर, अव्हां जेका ॻाल्हि कई समाजी अण बराबरी जे हवाले सां ऐं ॿियनि मामलनि में, त निगरान वज़ीरनि साहिबनि बि इहा ॻाल्हि ज़रूरु कई त जेके मुरीद आहिनि उहे अंधो यकीन करे ऐं इन्हनि पीरनि ॾांहुं पंहिंजा मासूम ॿार ऐं औरतूं मोकिलींदा, उन्हनि खे ख़बर आहे त इन्हनि हवेलियुनि में उन्हनि सां छा थी रहियो आहे या छा थिए पियो।
ऐं वरी इहो बि चवनि पिया त मीडिया जेका आहे इन हवाले सां जागरता मुहिम जेका आहे उहा हलाए ऐं वालदेन खे ताईं इहो पैगाम पहुचाए त ॿारनि खे इन्हनि पीरनि ते यकीन करे उन्हनि ॾांहुं न माणियो वञे। मीडिया ते त असां त मुसलसल ॻाल्हाईंदा रहूं था, पर चैलेंज वॾो आहे। गवर्नमेंट इहो कमु करे सघंदी, मतिलबु सिंध जूं दरगाहूं उन्हनि ख़िलाफ़ु ऑपरेशन जा जेका हिकु जवाबदार वटां पिनकोड मोबाइल जो न वठी सघी, असद छा जांच में सहकार न पियो करे, उन्हनि जो बरमला इज़हार कनि पिया सूबाई वज़ीर। पिनकोड त हिन टेक्नोलॉजी जे दौर में न वठी सघनि त हिकिड़ो सिधो सो लॻे थो त हुनजे पुठियां का रज़ामंदी आहे। अदरवाइज़ टेक्नोलॉजी एतिरी एडवांस आहे जो हितां वेही माण्हू नासा जा कोड ब्रेक करे था वञनि, स्टेट बैंकुनि जूं वेबसाइट्स हैक थी थियूं वञनि, दुनिया जूं मोस्ट सेंसिटिव इंफॉर्मेशन वॾियूं वॾियूं बैंकुनि जंहिंजा एॾा स्ट्रॉन्ग फायरवॉल सिस्टम आहिनि उहे ब्रीच थी था वञनि। सो टेक्नोलॉजी जे हिसाब सां मां नथो सम्झां त कोई नामुमकिन आत्मा आहे त हुनजो कोड न ब्रीच थी सघे या कोड खुली न सघे। ग़रीब जो ॿार ॿकरी चोरीअ में खणिबो आहे त पोइ हुनखां 100 साल अॻु जेके खून थिया आहिनि उहे बि कराए वठंदा आहिनि एतिराफ़, जंहिं तरह सां पुलिस असांजी कंदी आहे। मां हुन तरीक़े खे सपोर्ट नथो कयां, पर जॾहिं हिकिड़ो माण्हू तव्हांखे कोड नथो ॾिए, तव्हां चओ था असां वटि का बि टेक्नोलॉजी कान्हे, त सम्झी वञो त उनजे पुठियां कुल परेशान आहे, ॿियो को बि रीज़न कोन्हे। हवेलियुनि ते इहे छापा हणी हुन जूं तलाशियूं वठी सघनि, यस, पर पोइ जेकर रुॻो मां वरी चवां थो जेकर रुॻो हवेलियुनि खे या हिननि खे पीरनि जे हिन खे टारगेट कंदा त पोइ उन सां माण्हू हिकिड़ो काउंटर आर्ग्यूमेंट ठाहींदा त छो रुॻो हवेलियुनि में था कयो, पाण में वेठा आहियूं, नाला माण्हू खणनि नथा। हिते गैर कानूनी तौर ते अनरजिस्टर्ड मदरसनि जो हिकिड़ो वॾो जार थो हले, उते ॿारनि सां छा थो थिए, सॼे पाकिस्तान जी ॻाल्हि था कयूं। तव्हां दीन जे आलमनि खां पुछो, उहो तव्हांखे ॿुधाईंदा। पब्लिकली नथा अची सघनि, ज़ाती तौर चवनि था त बदकिस्मती सां बहावलपुर जी यूनिवर्सिटी जे हॉस्टलनि में छा पियो थियो। सो ही हिकिड़ी समाजी बीमारियूं आहिनि न, उन्हनि खे कंहिं हिकिड़े हद ताईं महदूद आहिनि कोन। मां त चवां थो त अखियूं थधियूं ऑपरेशन करियो, पर पोइ तव्हां जेकर रुॻो हिकिड़े ख़ासि तबिके जे लाइ कंदो न त केस वीक थी वेंदो। पोइ चवंदा ॾिसो ही का असां सां ज़ाती बहस था पढ़नि। हुकूमत आहे, उन वटि ताक़त आहे, उन वटि वसीला आहिनि, उहा चवे त जिते बि जंहिं घर में, जंहिं हवेलीअ में, जंहिं हॉस्टल में, जंहिं मकतब में, जंहिं स्कूल में, जिते बि ॿार सां ज़्यादती और असां थींदी, असां हींअर हुनखे टैकल कंदासीं। पोइ उनजे लाइ हिकिड़ा एग्रेसिव स्टेप वठणा पवंदा न, उनजे लाइ हिकिड़ी हिकमत अमली जी ज़रूरत पवंदी न, उनजे लाइ हिकिड़ी वॾी सोच ते बदिलाव जी ज़रूरत पवंदी न। सो उहो ॾिसूं केतिरे क़दुरु हू करण में सीरियस आहिनि। प्रेस कॉन्फ्रेंस में अवाम खे थधो करण लाइ अहिड़े क़िस्म जा जुमिला चई बि छॾिया आहिनि, पर मूंखे प्रैक्टिकली इन शइ में ॾाढा चैलेंजिस नज़र था अचनि। ठीकु आहे, लास्ट थिंग नसीर साहब, हाणोकनि कुझु ॾींहंनि जे अंदरि हिकु त मासूम निगरी फातिमा वारो वाक़ियो, हुन सां गॾु वरी सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद मर जी शहादत वारो जेको वाक़ियो आयो, इन ॼण सॼी सिंध खे धोॾे छॾियो ऐं सॼी सिंध अञा ताईं सरापा एहतजाज बणियल आहे। चई जान मोहम्मद महर जे वाक़े जो ज़िक्र कंदे ॿिन्ही निगरान वज़ीरनि चयो त असांखे ख़बर आहे त जान मोहम्मद महर जा कातिल किथे आहिनि ऐं जल्द ई असां कचे में हिकिड़ो वॾो ऑपरेशन कंदासीं। हाणे पोइ हुकूमत, उन खां पोइ हुकूमत मुसलसल इहो ई चवंदा रहिया त असां कचे में ऑपरेशन कंदासीं, पर ऑपरेशन थिए कोन पियो। सर, इन ते अवांजो कमेंट, ही निगरान गवर्नमेंट करे सघंदी ऑपरेशन? मूं अॻे गुज़ारिश कई त पब्लिक कंज़प्शन लाइ हिकिड़ा बयान ॾियण जी हिकिड़ी रिवायत आहे असांजे मुल्क में। कचे जो ऑपरेशन जेकर बोर जे पाणीअ में धाड़ियल रही सघनि था, उहे हिते पहुची सघनि था, इन ई बोर जे पाणी जे विच ते हू सर्वाइव बि कंदा हूंदा, खाधो पीतो बि खाइनि था, माण्हू यरगमाली बि रखियो वेठा आहिनि, वीडियो भरे बि मोकिलनि था, एंटी एयरक्राफ्ट गनूं बि रखियो वेठा आहिनि। उन्हनि वटि एतिरी ताक़त आहे, रियासत चए थी 702 महीना पाणी लहे त पोइ असां अॻिते वेंदासीं। तव्हां हिन में अंदाज़ो कयो संजीदगी केतिरी आहे। हिन खां अॻु जेका हुकूमत वेठी, ही त हलो निगरान आहिनि, घणा भेरा ऐलान कया आहिनि ऑपरेशन जा, बजेटूं रखियनि, SSPs पिया ट्रांसफर कनि, अलाए छा पियो थियो, हुते गाॾियूं पियूं डोड़नि, फलाणनि जे घरनि खे पायूं, ठिकाणनि खे पायूं। ख़बर पई त भुंग वठी माण्हू पाण पे छॾाया आहिनि, टियुनि वीचारनि ग़रीबनि जा भुंग खाई विया आहिनि, उहो हुते माण्हू वेठा खाइनि। शदीद बेहसी ऐं लाक़ानूनी जो हिकिड़ो आलम आहे। का बि हुकूमत हिन में सीरियस नथी थिए। इहे माण्हू हाणे छा चऊं, माना रियासत खां ॾाढा आहिनि, ॿियनि लफ़्ज़नि में जिते ॿी रियासत हेॾी ॾाढी आहे जो हुनजे साम्हूं को माण्हू साह नथो खणी सघे, ॻाल्हाए, पन नथो चुरे, हुनजी मौजूदगीअ में ट्रैकिंग सिस्टम स्ट्रांग आहिनि। छा न आहे हिन रियासत जे ताक़त में, करण ते अचनि था, छा नथा कनि। सो मां हमेशह चवां थो त हिन क़िस्म जे क्रिमिनल जे पुठियां हिकिड़ी टेसिड सपोर्ट मौजूदु आहे। इन्हनि खे सरगर्म करणु, इन्हनि खे पखेड़णु, इन्हनि खे हथियार बंदि करणु, इन्हनि खे मज़बूत करण जे पुठियां हिकिड़ी वॾी एजेंडा सिंध में हमेशह रही आहे, हाणे बि आहे।
इहो ई सबबु आहे जो हुकूमतूं ऐलान त कनि थियूं पर उन्हनि खे चैलेंज नथियूं करे सघनि। अचनि पंहिंजे ते त बिल्कुलु करे सघनि थियूं, नियत ई कान्हे, हिमत ई कान्हे का। शायदि हू सम्झनि था त इन्हनि धुरियुनि खे का अहिड़ी वॾी सपोर्ट आहे जो हुन सां टकराउ में अचण जे बजाए माण्हुनि खे माठ करण लाइ बयान ॾींदा वतऊं। सो सची ॻाल्हि आहे त असां ऐलान एतिरा भेरा ॿुधा आहिनि जो हुननि ते को बि वेसाह कोन्हे। बिल्कुलु ठीकु। नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर, वॾी महिरबानी आहे मुंहिंजी। ख़ासि तौर ते वरी रियासत जा अॻुवान जेके आहिनि चङा मुड़ुस, उहे वरी अहिड़े क़िस्म जा बयान ॾियनि त असांखे शहीद जे क़ातिलनि जी ख़बर आहे, शहीद जान मोहम्मद बया जे क़ातिलनि जी, पर असां कुझु ॾींहंनि में ऑपरेशन कंदासीं त इहो वरी उन जे वारिसनि सां, मुतासिरनि सां, उन्हनि जे ज़ख़्मनि ते लूणु बुरकण जे बराबरि आहे। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडो साहब असां सां गॾु आहिनि ऐं डॉक्टर अयूब शेख साहब असां सां गॾु आहिनि। डॉक्टर अयूब शेख साहब, अवां ॿुधो पिया सर? जी सर। अयूब साहब, वरी महिरबानी, वेलकम चओ पिया अव्हांखे। अॼु ॿिनि सूबाई वज़ीरनि साहिबनि जेको बयानु ॾिनो, इनखे अव्हां कीअं ॾिठो? वाक़ई इहो रुॻो बयान जी हद ताईं महदूद आहे, जीअं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब पहिरियां ॿुधाए चुका, ऐं नसीर मेमन साहब जो तजियो बि त ॿारनि जे जबरी पोरे खे रोकण जे लाइ, औरतुनि जो इस्तेहसाल रोकण जे लाइ असां सिंध जी समूरियुनि दरगाहुनि में हिकिड़ो ग्रांड सर्च ऑपरेशन कंदासीं, छाकाणि त राणीपुर वारी हवेलीअ मां फातिमा जे वाक़े खां पोइ वधीक 7 ॿारड़ा ऐं 3 औरतूं बाज़ियाब थियूं आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त ॻाल्हि जी हद ताईं ठीकु आहे ऐं हिकिड़ो ज़ुल्म थिए थो ऐं तव्हांखे ख़बर बि आहे समाजी तौर ते त उते ज़ुल्म ई थियनि था। इन करे हाणे चाइल्ड लेबर एक्ट तहत उन्हनि समूरनि माण्हुनि खे इहा ॻाल्हि करण जो हिकिड़ो मतिलबु इहो बि आहे त जीअं हवेलियूं उन्हनि ॿारनि खां, ग़ुलाम कयल ॿारनि खां, छोकिरनि ऐं छोकिरियुनि खां आज़ादु थी वञनि। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त फ़र्ज़ु कयो इहो नारो न आहे ऐं हीअ तमामु सीरियस आहिनि, हीअ तमामु संजीदा आहिनि, हीअ सिंध जे माण्हुनि खे बचाइणु चाहिनि था, हिकिड़े वॾे ज़ुल्म, वॾी आफ़त, वॾे हिकिड़े ख़राब सिस्टम खां ॿाहिरि कढणु चाहिनि था। त हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त इन्हनि खे माज़ी में जनरल ज़िया हक़ जो, उन खां पोइ पॉलिटिशियन्स जो ऐं उन खां पोइ पुलिस जो सहारो मिलंदो रहियो। पर सभ खां अवल तव्हां अनप्लग कयो, जनरल ज़िया त कोन्हे, पर तव्हां समूरनि पॉलिटिकल पार्टियुनि खे घुरायो, उन्हनि खे पंहिंजो सॼो प्रोग्राम ॿुधायो ऐं उन्हनि खे चयो त उन्हनि जे पारां कंहिं बि पीर मीर जे लाइ, कंहिं बि गादी नशीन जे लाइ, कंहिं बि इन क़िस्म जी चाइल्ड एक्ट वायोलेटर लाइ का बि उन्हनि वटि नरमी ऐं गुंजाइश न हूंदी। पॉलिटिक्स में बि, सोशल रवैयनि में बि, तालुकातनि में बि, सोशल मीडिया में, इलेक्ट्रॉनिक मीडिया में, ये सभु जो सभु पॉलिटिकल पार्टियूं जेकॾहिं इन क़दम जी हिमायत नथियूं कनि त घटि में घटि इन्हनि पीरनि ऐं गादी नशीननि जूं हामी न थियनि। हिकिड़ो कमु इहो कनि त पॉलिटिकल हेल्प जेका इन्हनि खे मिले थी उहा सभ खां अवल धार कनि, अनप्लग कनि। ॿियो कमु हीअ आहे त पुलिस जा अध खां मथे जेके पुलिस वारा आहिनि उहे उन्हनि जा साथारी रहिया आहिनि, उहे उन्हनि जा मुख़बर रहिया आहिनि, उहे उन्हनि जा हवालदार रहिया आहिनि। उहे पाकिस्तान जा हवालदार कोन्हनि पर उहे गादी नशीननि जा हवालदार आहिनि। उन पुलिस जे उन्हनि माण्हुनि खे बि अनप्लग कयो। ॿियो कमु इहो कयो। टियों कमु इहो कयो त सोशली जेके बि तालुकनि में ऐं ज़िलनि में डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट खां वठी तालुकनि जे मैजिस्ट्रेट ऐं मुख़्तियारकार ताईं माण्हू आहिनि, उहे सभु उन्हनि पीरनि ऐं मीरनि जा जेके सपोर्ट रहिया आहिनि उन्हनि सभिनी खे अनप्लग कयो। अवां उन्हनि सभिनी खे जीअं ई अनप्लग कंदव न त पोइ तव्हांखे इहे समूरा क़ाइदा ऐं कानून ऐं उन्हनि ते अमल कराइणु जेको आहे उहो सभ खां सवलो बि लॻंदो, सहिंजो बि थींदो ऐं ॿारनि जी हयाती ऐं ॿारनि जूं इज़तूं बि बची सघनि। नारे जी हद ताईं अच्छा को माण्हू चवे त साईं निगरान सरकार आहे उहा पॉलिटिकल पार्टियुनि खे कीअं घुराए, तव्हां गवर्नर सिंध नवाज़ शरीफ़ ॾे छो मोकिलियो आहे? पाण वियो आहे, पंहिंजे कम सां वियो आहे। गवर्नर सिंध जा ज़मीनुनि जा कम आहिनि, कंस्ट्रक्शन जा कम आहिनि, नवाज़ शरीफ़ सां कंस्ट्रक्शन ते ॻाल्हाइण वियो आहे त लंडन में कंस्ट्रक्शन मां करण थो चाहियां। शुगर मिल वारे मामले ते ॻाल्हाइण वियो हुजे, कहिड़ी ख़बर सर? हा, कहिड़ी ख़बर शुगर मिल जे कंहिं मामले ते ॻाल्हाइण वियो हुजे? मां त चवां त जॾहिं तव्हां पंहिंजे रियासत जो हेॾो वॾो निशान गवर्नर सिंध मोकिले सघो था मुखालिफ़ हिकिड़ी पार्टी ॾांहुं, त तीअं तव्हां समूरनि माण्हुनि खे चओ त
उहे पॉलिटिकल समूरनि पार्टियुनि खे घुराइनि ऐं उन्हनि खे इहा सॼो पंहिंजो मनसूबो ऐं पंहिंजी रिथा ॿुधाइनि। मदद वठणी आहे न तव्हांखे ऐं ॿारनि जी मदद करणी आहे त उनजे लाइ बुनियादी कम कयो, नारे हणण जी का बि घुर्ज कान्हे। ऐं उन बुनियादी कम करण सां छा थींदो त सिंध हिकु भेरो समाजी तौरु पलटो खाधो, बलाबाज़ी ॾिनी ऐं उन्हनि पीरनि मीरनि इन पाथारीदारनि जे ख़िलाफ़ थी वई त पोइ थींदो कमु भलो। बाक़ी हाणे पाथारीदार खे टिकेट बि ॾियो, पीर साहिब खे टिकेट बि ॾियो, पीर साहिब खे तमगा बि ॾियो, पीर साहिब खे सर्टिफिकेट बि ॾियो। ऐं मिसाल हिकिड़ो आहे जेको ज़ोरीअ मुस्लमान थो करे, पंहिंजो एहलकार बाज़ाब कराइण जे लाइ वरी धाड़ेलनि खे तव्हां हथियारनि जा तोहफ़ा ॾियो, गोलियुनि जा कार्टन्स ॾियो सर। ठीकु आहे। जीअं नसीब साहिब चयो, जियो सैमसंग टैब त तव्हांखे ख़बर आहे न त जेके वीडियोज़ अचनि थियूं कहिड़नि नंबरनि ते अचनि थियूं, जी उहे बि त के अचणु ॾींदा हूंदा न इहे सभु शयूं। हीअ जो तव्हां धाड़ेलनि खे चङो मुड़ुसु करे उन्हनि जा वीडियोज़ था हलायो त उन्हनि खे त मुड़ुसु माण्हू करे था पेश कयो न। ही मुड़ुसु माण्हू उहे थोरे आहिनि जेके अंग्रेज़नि सां विढ़ंदा। ही त पंहिंजे घर जे माण्हुनि सां घर जा कुकड़ वेठा मारनि। ही त सिंध तबाह पिया कनि ऐं ही त सिंध में हिकिड़ी नस्ली शिकताण वधाइण जो वॾे में वॾो सबबु पिया बणिजनि। इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे टे कम खणी ऐं पोइ कोर्टुनि खे चओ त पोइ ज़मानतूं बि न ॾियनि। कोर्टुनि खे चओ त पोइ हाणे मिसाल मां अॼोकी ॻाल्हि थो तव्हांखे, जी सर। निगरान सरकार जे हिकिड़े वज़ीर चयो आहे त ही जेके 11 मुख़्तियारकार आहिनि जी इहे सभु जो सभु सिस्टम नाले हिकिड़ी शइ सां गंढियल आहे ऐं इहे ज़मीनुनि हुनजे सॼे मामले में करप्शन में। हाई कोर्ट अॼु उन्हनि खे सभिनी खे उन्हनि जी जेका बदिली उहा रोके छॾी ऐं उहो जेको वज़ीर निगरान वज़ीर मौसूफ़ जो एक्शन हो उहो एक्शन बीठी वियो। हाणे जेकॾहिं त इन करे सियासत समाजियात सां गॾु अदालतुनि खे बि ऑन बोर्ड वठिणो पवंदो जेकॾहिं सिंध जी ख़िदमत करणी अथव। बाक़ी नारा त असां पाकिस्तान ठहण खां वठी ॾिसंदा आहियूं, काइदे आज़म जीअरो कॾहिं ॿुधंदा ऐं अहिड़े क़िस्म जूं प्रेस कॉन्फ्रेंसिस अहिड़े क़िस्म जा बयान बि सर ॿुधंदा आहियूं। थैंक यू सो मच अयूब साहब। वरी वापसि अवां अचूं पिया डॉक्टर साहब। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडे साहब, अवांजो छा ख़्यालु आहे सर नसीर मेमन साहब ऐं डॉक्टर जमील साहब या अयूब शेख साहब जेके तजिया ॾिना या राय ॾिनी त इहो ऑपरेशन रुॻो वाक़ई में इन्हनि दरगाहनि ताईं महदूद न रहणु खपे। अव्हांखे यादि हूंदो अव्हां एजुकेशन सां सलाहियल आहियो, कुझु ॾींहं अॻु उमरकोट जी गर्ल्स हॉस्टल वारो जेको वाक़ियो पेश आयो वीडियो रिकॉर्डिंग जे ज़रिए जेको शागिर्दाणियुनि खे अरेस्ट कयो पियो वियो, मतिलबु इहो ऑपरेशन पोइ वधायो वञे इन जो दायरा कार तॾहिं शायदि कुझु सदेबाब थी सघे। ॾिसो मां नसीर जी इन ॻाल्हि सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां त जेका निगरान हुकूमत आहे उहा पंहिंजी एक्टिविटी शो करण लाइ कुझु शयूं करे थी। बहरहाल इहा शइ एप्रिशिएट करणु जहिड़ी आहे, पर प्रॉब्लम इहो आहे त इन जी उन्हनि जी कैपेसिटी कहिड़ी आहे ऐं उहो जेको प्लान आहे उहो उन्हनि जो छा आहे। छो त रुॻो इहो न आहे त चाइल्ड लेबर खे उतां बचाइनि। चाइल्ड लेबर हिकिड़ो तमामु वॾो इम्पोर्टेंट इशू आहे, पर उन में जेकर तव्हांजी कैपेसिटी इहा कान्हे का त पोइ इहो ऐलान वरी जेका मायूसी आहे अॻियां उन में एड कंदो। इन करे अहिड़ो ऐलान जेको बैक बाय सम इम्प्लीमेंटिंग प्लान न आहे, तव्हांजी कैपेसिटी में बि न आहे, उहो न करणु घुरिजे। हाणे रुॻो मसइलो रुॻो हाणे प्रॉब्लम इहो आहे त पीर सैयद असांखे चवां मौलवी हज़रात धाड़ेल वॾेरा इहे सभु हिन पॉलिटिकल सिस्टम जा क्लाइंट्स आहिनि। उन जे ज़रिए ही पॉलिटिकल सिस्टम हलंदो आहे। असां सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़ो इलेक्टोरल जेको सिस्टम आहे उन सिस्टम जा हो हिकिड़ो हिसो आहिनि। उन करे तव्हां ॾिसो हीउ जेको हलियो आहे न नंढड़ी वारो जेको वाक़ियो आहे उनखे केतिरो स्लो कयो आहे। जेका ॻाल्हि तव्हांखे त पिन नथी मिले ऐं कहिड़ी ॻाल्हि आहे इहा जंहिंमें उहा पिन नथी मिले, उन जी फ़ोन पई आहे ऐं उन में नथो पियो थी सघे। कहिड़ी दुनिया में था रहो तव्हां न पिया करणु चाहियो, तव्हांखे को न को रोके रहियो आहे। तव्हां उनजी डेटा नथा रिट्रीव करणु चाहियो। तव्हां खां जेका हुनजी मुलज़िमा आहे माई उहा नथी मिली सघे, तव्हां कहिड़ी ॻाल्हि था कयो। हिन छा मफ़हूम आहे बिल्कुलु माना ॻाल्हि इहा आहे त तव्हां केतिरो करणु चाहियो था। तव्हांजा क्लाइंट्स नो हुन इलेक्टोरल में हिसो आहे, उन करे पीपल्स पार्टी बि स्लो आहे, एस्टेब्लिशमेंट स्लो आहे, बाक़ी बाते में ॻाल्हियूं थींदियूं। हाणे मूंखे ॿुधायो
कहिड़ी मोडस अपनाईंदी हूंदी, तव्हां किथे डिस्ट्रिक्ट लेवल ते छापा हणंदो, तालुके लेवल ते हणंदो, या तव्हां मतिलबु आहे त अॼु माना अॻो हिकिड़ी लाइन न आहे इहा, माना ह्यूमन राइट्स जे हवाले सां तमामु वॾियूं लाइन्स आहिनि जेके कॉन्स्टिट्यूशनल रिक्वायरमेंट्स आहिनि, उन ते न त चूंडियल हुकूमतुनि को वरितो आहे इम्पैक्ट, न ऑनर किलिंग आहे। अॼु देरा गाज़ी खान में जेकी अख़बार में तमामु वॾी आहे त देरा गाज़ी खान में हिकु औरत खे माना पथरनि मारे छॾियो अथनि जी, माना निगरान कहिड़ो उन में एक्शन आहे। इहे सभु कॉन्स्टिट्यूशन रिक्वायरमेंट्स, इहे सभु माण्हू जिन खे तव्हां पथरनि था मारियो, जिन खे तव्हां मतिलबु आहे त मजबूर करे हवेलियुनि में उन्हनि सां ज़्यादतियूं कयो था, ॿारनि सां उन्हनि सां, इहे सभु कॉन्स्टिट्यूशन जेके आहिनि प्रोटेक्टेड आहिनि। पर तव्हां कॉन्स्टिट्यूशन जे उन्हनि शयुनि ते कॾहिं ध्यानु न ॾिनो आहे। 25A तहत मूंखे ॿुधायो त सभिनी ॿारनि खे पढ़ाइणु स्टेट जी ज़िम्मेदारी आहे, ऐं तमामु घणो 50% वधीक ॿार जेके आहिनि इनरोल्ड कोन्हनि खे, हुकूमत जो एक्शन छा आहे हुन ते? माना असां नसीर साहबरनि सभिनी तमामु घणियूं स्टडीज़ कयूं आहिनि, तमामु घणियूं स्टडीज़ पढ़ियूं आहिनि त इहे छो नथा थियनि, सोशोलॉजिकल ऐं इकनॉमिक कारण कहिड़ा आहिनि। हुकूमत खे इन ते अॻियां अचणु खपे, उन ते बि न आहे। ऑनर किलिंग ते तव्हांजी का बि कान्हे का, तव्हांजा जेके ॿिया मैटर्स आहिनि उहे बि आहिनि। सो मां सम्झां थो इहा ईअं ई आहे ॻाल्हि, हिकिड़ी कंज़म्पशन लाइ असां बि आहियूं, असां आयासीं त अहिड़नि मामलनि ते हथ विधोसीं, बाक़ी इन जी का मूंखे का उहो थींदे नज़र अचे कोन थी पई। प्रॉब्लम इहो आहे त पाकिस्तान जी जेका गवर्नमेंट जी साइज़ आहे उहा सिग्निफिकेंटली रिसोर्स एलोकेटेड आहिनि कुझु ॿियनि प्रायोरिटीज़ ते। उहे रिसोर्स एलोकेशन जेके आहिनि उहे माण्हुनि जे फंडामेंटल राइट्स ते, माण्हुनि जी जेके फंडामेंटल सर्विसिस आहिनि उन ते, ऐं जेको इकनॉमिक प्रोसेस खे मतिलबु तेज़ करे माण्हुनि में उन इंफ्रास्ट्रक्चर ते, उन ह्यूमन रिसोर्स ते उन जो ख़र्चो घटि में घटि आहे। ॿिया मसइला आहिनि असांजा, असां जंगी तयारी कंदा आहियूं ऐं असां ॿिए क़िस्म शयुनि ते ख़र्चा कंदा आहियूं, पर असां हिन ते ख़र्चो न कंदा आहियूं। सिंपल आहिनि तमामु ॻाल्हियूं। इहा ॻाल्हि जेका आहे तव्हांखे चवंदा तव्हां रेट न कयो, पर तव्हां इहो जेको केस आहे इहो त सुलझायो। बिल्कुलु इन खे सुलझाइण में तव्हां कोन थी बीठे, तव्हां वरी ॻाल्हियूं वॾियूं बिल्कुलु कजो त असां तव्हांखे ॾाढियूं ताड़ियूं बि ॾींदासीं। ऐं इहो केस सुलझाइण खां पोइ वरी अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कजे हा त सम्झ में अचे बि पई। वापसि तव्हां ईंदासीं डॉक्टर रफ़ीक अहमद चांडनी साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अवां मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहियो, क़त्ल जेको आहे इंसानी जान जो ज़ाया थियणु तमामु वॾो क्राइम आहे, ऐं ख़ासि तौर ते वरी अहिड़ो क़त्ल जंहिंजी शहादत ते सॼी सोसाइटी उथी बीहे ऐं उनजो एहतजाज इक़्तिदारी अहिवारनि खे बि लोॾे विझे। उन जे लाइ वरी वज़ीर साहिबु इहे चवनि था असांखे ख़बर आहे त शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल किथे आहिनि, पर कुझु ॾींहंनि खां पोइ ऑपरेशन कंदासूं छाकाणि त दरिया में पाणी बीठल आहे। इन ते अवांजो कमेंट सर, संजीदगी नज़र अचे पई अवांखे? इन में पंहिंजी मजबूरी ज़ाहिर करे छॾी न जी, माना जेके अथॉरिटी आहे, माना जेके रिट ऑफ दी गवर्नमेंट आहे, उहे ते पाण हिकिड़ी कन्फेशन थी वई त असां नथा करे सघूं, पाणी अची वियो आहे कचे में, या ॿिया खोड़ सारा बहाना आहिनि। पर हुकूमत जी रिट जेका हुकूमत क्लेम कंदी आहे त असांजा कोर्ट बि सही कमु था कनि, असांजा इदारा बि सही कमु था कनि, त इदारनि खे ते जे तव्हां कैंसर ज़दा इदारा करे छॾियो त पोइ भले वॾो वज़ीर या ॿियो को वज़ीर जेको बि बयानु ॾिए उनजो उन में को उनजो फ़र्क़ु नथो पवे। इन में ॻाल्हि इहा आहे त सॼी दुनिया में होमिसाइड या मर्डर जेको आहे उहो सभिनी खां सीरियस क्राइम आहे। ऐं तव्हांखे हिकिड़ी मिसाल ॾियां त हिकिड़े दफ़े UK में मां पढ़ां पियो, 80 खां पहिरियां इहा ॻाल्हि आहे, पर 87 में उहो केस स्टडी कईसीं त उन में हिकिड़े माण्हू ॿिए माण्हू। ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, अवांजो छा ख़्यालु आहे सर? निगरान घरू वज़ीर इहे चवे त असांखे ख़बर आहे त शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल किथे आहिनि, पर असां कुझु ॾींहंनि खां पोइ रेंजर्स जी मदद सां ग्रैंड ऑपरेशन कंदासूं कचे में, फ़िलहाल पाणी बीठल आहे। जेकॾहिं हुकूमत चाहे त को इहो कचो परे आहे छा सर? को नोगो एरिया त न आहे, सिंध जे अंदरि ई आहे, कुझु किलोमीटर्स ते ॿधलु हिकिड़ो इलाइक़ो आहे। आउं सम्झां थो त ॾिसो, मिसाल नारो हूंदो आहे न, नारो जेको आहे उन नारे खे चइबो नारो ज़बरदस्त आहे जी। आउं सम्झां थो जान मोहम्मद महर साहिब जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ जेका ॻाल्हि थिए थी उन में मूंखे त को एतिराज़ कोन्हे, पर सवाल मूं वटि सिर्फ़ु हिकिड़ो आहे त आख़िर तव्हां कॾहिं पाणीअ जो ॾींदव, कॾहिं चवंदव त सुकी जीअं ई पाणी ख़तमु थियो त क़ातिल भॼी विया।
हाणे पोइ सुकी त सॼी सिंध सॼो पाकिस्तान आहे, पोइ किथे किथे पिया ॻोल्हींदा। इन करे मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त असांजे माण्हुनि खे बुनियादी जेके शयूं आहिनि उन्हनि जे बारे में पहिरीं ॻाल्हि त संजीदा थियणो पवंदो, ऐं जानमवन महर समेत या फातिमा समेत जेके बाबा एक्शन कयो था हिकिड़े लम्हे लाइ बि मूंखे उन्हनि ते एतिराज़ करण जो न हक़ आहे, न को मूंखे उहे ॻाल्हियूं ख़राब थी लॻनि। पर सवाल आहे त या त इहो ॿुधाए छॾियो त नतीजो कॾहिं ॾींदव, या त तेसि ताईं माण्हू पिया वेठा हुजनि बसि करे, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि हीअ आहे त छा उनजा कातिल जेके आहिनि उहे सखर शहर में जी पुलिस जे आॾो रुकावट कोन्हनि, उन्हनि जी कॾहिं तव्हां निशानदेही कई आहे त केरु केरु तव्हांखे अहिड़ा समाजी पक्ष आहिनि जेके जानमवन महर जे ख़िलाफ़ हूंदा ऐं हाणे पुलिस खे रोकनि था त हिन ते वधीक कार्रवाई न कयो, इहा ॻाल्हि बि भला माण्हुनि खे ॿुधाए छॾियो। असांखे हिते कराची में रहंदे जॾहिं ख़बर पए थी त तव्हां वज़ीर साहिबान आहियो, तव्हांखे त इहा ख़बर जल्दी पवंदी हूंदी। इन करे मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त हीउ फर्स्ट क्लास कमु आहे जेको कुझु चवनि था, जी पर इहो तेसि ताईं फर्स्ट क्लास आहे जेसि ताईं ॻाल्हि थिए थी नतीजो कढी ॾियो, लख बिस्मिल्ला, ॾाढो कमु भलो थींदो। बयान जी हद ताईं जेको आहे उहो इहे हिकिड़ी चइजे त प्लेज़ेंट आहे। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी मुंहिंजी डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, नसीर मेमन साहब ऐं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, वॾी महिरबानी मुंहिंजी बि। नज़ीर निगरान सूबाई वज़ीर आहिनि ब्रिगेडियर रिटायर हारिस नवाज़ साहब, जेके घरू वज़ीर आहिनि, ऐं उन सां गॾु उमर सुमरू कानून ऐं इंसानी हक़नि बाबति खाते जा वज़ीर, उन्हनि पारां जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई वई, जबरी पोरे जी रोकथाम जे हवाले सां जेका ॻाल्हि कई वई ऐं सिंध जी दरगाहुनि में सर्च ऑपरेशन करण जी ॻाल्हि, इन ते पैनलिस्ट जी राय अव्हांजे साम्हूं रखीसूं ऐं प्रोग्राम में इन मामले ते अहम ॻाल्हि ॿुधी आहे। शहीद जान मोहम्मद बहर जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। तोड़े जो हुकूमत खे ख़बर आहे त उहे किथे आहिनि, कचे में मौजूदु आहिनि। कचे में ऑपरेशन जेको आहे उहो दरिया मां पाणी लहण खां पोइ शुरू कयो वेंदो। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।